अस्सलाम वालेकुम नाज़रीन, माया सनागुल तां ॾिसी रहिया हो न्यू मेरान न्यूज़ और कयूं था ख़बरनि ॾांहुं। ख़बर शामिल कई पिया टनोलियार में रिपोर्ट नूर अली बहराणी जी। टनोलियार वार्ड नंबर 22 अब्बास भाई टाउन जे रहवासियुनि आकिब अली जट, अरशद जट, लतीफ़ जट ऐं आबिद ज़ुबैर, फहाद जमाली ऐं चंदू भील ऐं ॿियनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त असां DC टनोलियार ऐं समर शाह रज़वी खां मुतालबो था कयूं त असां तव्हांजा वोटर आहियूं, कुझु असां ते बि रहम कयो। ही असांजूं घटियूं ऐं असांजा घट नाला ऐं लाइट जा मसला हल कयो। जॾहिं त वार्ड नंबर 22 जो काउंसलर जुम्मो ख़ान पठान खे चयोसीं त हिन चयो कुझु डोनेशन तव्हां कयो ऐं कुझु असां कयूं। हिन जो DC टनोलियार खे नोटिस वठणु घुरिजे। वार्ड नंबर 22 अब्बास भाई टाउन टंडोला यार जेके टंडोला यार चवंदा आहियूं त पाण ॾिसी सघो था नाली जी सूरत हाल। पाणी सॼो जेको आहे सो पराए प्लाट में वञे पियो। आए ॾींहुं ॿिए टे ॾींहुं अची वञनि था भाई पाणी पंहिंजो सिधो करियो, इन पंहिंजे करियो पंहिंजो रवानो। सॼो पाणी घटियनि में प्लाटनि में ऐं जुम्मा ख़ान साहब खे असीं चऊं था काउंसलर जेको आहे 22 नंबर वार्ड जो उहो आयो ॿ टे ॾींहं पहिरीं। हुननि चयो आहे भाई असांजा मसइला हल कयो। हुन असांखे सिधो जवाबु कुझु डोनेशन करे इहो माना सिस्टम सॼो पंहिंजो मिली करे पाण ठाहियूंसि था। हुननि जो माशाल्लाह पेरस ठहियो पियो आहे। असांजो पाड़ो माना एॾो यतीम थी वियो आहे, एॾो सिस्टम ख़राबु थी वियो आहे त हिते केरु अचण लाइ तयारु कोन्हे। वोट थींदा आहिनि सभु पिया अचनि, मजबूर थी करे असीं मीडिया ते आया आहियूं। महिरबानी करे असांजो अर्ज़ु आहे, गुज़ारिश आहे, मिनत आहे, तरलो था करियूं त महिरबानी करे हीअ मसइला असांजा हल कनि। की लाइट जूं तारूं सॼियूं हेठि किरियूं पवनि त पाण ॾिसी सघो था। तव्हांखे अगरि कैमरामैन ॾेखारे त सॼो अलाह न करे सुभाणे को उणी थी वञे, ॿार को मरी वञे, कंहिंजो मसइलो मसाइल थी वञे, को लेडीस आहे, को ॿार बचो को मरी हथ था ॿधियूं, मिनत था करियो। माना ज़िम्मेदार तव्हीं आहियो। जेका वॾा आहिनि सभिनी खे असीं महिरबानी करे हथ था ॿधियूं त असांजा मसइला मसाइल हल कनि। ठीकु आहे। वधीक ख़बरूं ॾिसण लाइ ॾिसंदा रहो न्यू मेरान न्यूज़।